नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में कश्मीरी भाइरनि सां इज़हारी यकजहती जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर जोही जी अॻवाणी में रैली कढी वई। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी जे मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली लुंड, मुख्तियारकार जोही ऐं रेवेन्यू मुलाज़मन मोहम्मद मूसा पीरज़ादो, वज़ीर सूमरो मुनीर रिंद, मंज़ूर सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुख्तियारकार ऑफिस खां प्रेस क्लब जोही ताईं हथनि में बैनर खणी पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻाए कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती कई। इन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त भारतीय फ़ौज कश्मीरी मुसलमाननि मथां ज़ुल्म करे रही आहे, इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हिननि चयो त अक़वाम मुतहिदा ऐं इंसानी हक़ूक़नि जी तंज़ीमुनि खे घुर्जे त कश्मीरी मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म ऐं कातलाना क़त्ले आम खे बंदि कराए कश्मीरियुनि सां इंसाफ़ कयो वञे। प्रोटेस्ट नोट करवाने सब आए हैं फ्रॉम ऑल सर्कल्स ऑफ लाइफ, ऑल डिपार्टमेंट्स, सिविल सोसाइटी, जर्नलिस्ट और पूरी दुनिया ये प्रोटेस्ट नोट करवाती है। हमेशा वक्तन फवक्तन एहतजाज हुए हैं, यही न्यूज़ दिए हैं सबने लगभग हो रहा है, हमारी आवाम हम सब